मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि त्ताहिरीन वत्तय्यिबीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ाल अल्लाहु तआला वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअun व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। वक़ाल अलैहि सलातु वस्सलाम वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अन्फ़ुसकुम व अहलिकुम नारा वक़ूदुहन्नासु वल हिजारा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र इज़ हज़र याक़ूबुल मौत इज़ क़ाल लिबनीहि मा तअबुदून मिन बअदी क़ालू नअबुदु इलाहक व इलाह आबाइक इब्राहीम व इस्माईल व इसहाक़ इलाहन वाहिद व नहनु लहु मुस्लिमून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल-कय्यिसु मन दाना नफ्सहु व अमिला लिमा बअदल मौति वल आजिज़ मन अतबअ नफ्सहु हवाहा व तमन्ना अलल्लाह। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। वक़ाल अलैहि सलातु वस्सलाम कुन फ़िद दुनिया कअन्नका ग़रीबुन औ आबिरु सबील। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जीअं अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे ऐं उन अल्लाह जी पूरी काइनात जे मथां शहनशाही आहे। उन अल्लाह ताला मुख़्तसिर वक़्त जे लाइ तव्हांखे ऐं मूंखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो। दुनिया जो क़याम इंतिहाई क़रीब आहे, इंतिहाई नंढो क़याम आहे, इंतिहाई मुख़्तसिर ज़िंदगी आहे। आख़िरती ज़िंदगी तमामु वॾी ज़िंदगी आहे। उन ज़िंदगी जे लाइ अल्लाह ताला तव्हां असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फ़रमायो, ए ईमान वारो, बचायो पंहिंजे पाण खे जहन्नम जी बाहि खां ऐं अहिड़ी तरह पंहिंजे अहल खे बि जहन्नम जी बाहि खां बचायो। ऐं अहिड़ी तरह जहन्नम जी जेकी बाहि आहे उहा पथर ऐं इंसान ते ॿारी वेंदी, इंसान ऐं पथर ते ॿारी वेंदी। हीअ अल्लाह ताला अॻ में वज़ाहत करे छॾी, तमामु इंसाननि खे अल्लाह ताला पैगाम ॾेई छॾियो। ॾिसो, सभ खां पहिरियां असां जेकॾहिं पाण अल्हम्दुलिल्लाह दीनदार आहियूं, पाण जेकॾहिं नमाज़ पढ़ूं था, पाण जेकॾहिं दीन खे फ़ोकस कयूं था त असांजे मथां इंतिहाई लाज़मी आहे त असां पंहिंजे घरनि ताईं बि इन शइ खे ज़रूरु पहुचाइण जी कोशिशि कयूं। मां पाण निमाज़ी आहियां त मुंहिंजी घरवारी निमाज़ी थी वञे, मां पाण अल्हम्दुलिल्लाह निमाज़ी आहियां त मुंहिंजो पुटु घर में निमाज़ी थी वञे। अहिड़ी तरह जेकॾहिं मां पाण निमाज़ी आहियां त मुंहिंजे वालिद साहिबु निमाज़ी थी वञे, मुंहिंजी माउ निमाज़ी थी वञे। ऐं सिर्फ़ु इहो मौजूदु न आहे त सिर्फ़ु पाण निमाज़ पढ़ी करे ऐं पोइ सभिनी खे असां विसारे छॾियूं। न न, अल्लाह ताला मोमिन जी सिफ़त इहा बयानु कई आहे त मोमिन, तव्हां ईमान वारा आहियो, तव्हां जेकॾहिं ईमान वारा आहियो त पाण बि जेको जहन्नम जी बाहि खां बचो ऐं ॿियनि खे बि जहन्नम जी बाहि खां बचायो। जहन्नम जी बाहि खां बंदो कीअं बचंदो? जॾहिं अल्लाह ताला जे अहकाम ते 100% अमल कंदो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत ते 100% अमल कंदो त इहो बंदो जहन्नम जी बाहि खां बची वेंदो। हिकु मक़ामात ते अल्लाह ताला ईअं फ़रमायो। ॿिए मक़ामात ते याक़ूब अलैहिस्सलाम जो अल्लाह ताला वाक़ियो बयानु कयो। याक़ूब अलैहिस्सलाम तमामु इंसाननि खे ख़बर आहे त याक़ूब अलैहिस्सलाम तमामु वॾो पैगम्बर आहे। यूसुफ अलैहिस्सलाम याक़ूब अलैहिस्सलाम जो पुटु आहे
याकूब अलैहिस्सलाम पाण बि नबी आहे ऐं अहिड़ी तरह यूसुफ अलैहिस्सलाम बि नबी आहे। याकूब अलैहिस्सलाम जॾहिं हिन दुनिया खां वञे पियो, याकूब अलैहिस्सलाम हिन दुनिया खां जॾहिं वञे पियो ऐं आख़िरी लम्हात हिन दुनिया जे अंदरि हुया त तमामु पुटनि खे घुराईं, तमामु पुटनि खे घुराईं ऐं पुटनि खां पुछा कई त मां हाणे वञा थो, हे दुनिया मां छॾे वञा थो, त पोइ सुभाणे तव्हां कंहिंजी इबादत कंदव, कंहिंखे पंहिंजो इलाह मञींदव। हे ॾिसो, हे हिकु नबी खे पंहिंजी औलाद जो केतिरो फ़िकिर आहे। औलाद खां तहक़ीक़ था वठनि, औलाद खां कंफर्म कराइनि था त हाणे त मां हिन दुनिया खां छॾियां थो, जेसिताईं मां हिन दुनिया में हुयुमि त मूंखे ख़बर हुई तव्हां हिकिड़े अलाह की इबादत कयो पिया, ऐं सुभाणे जीअं जो मुंहिंजे मथां मौत वाक़िअ थींदो ऐं मां हीअ दुनिया छॾे ॾींदुमि त पोइ तव्हां कंहिंजी बंदगी कंदव, कंहिंखे पंहिंजो इलाह मञींदव। त अहिड़ी तरह पुटनि जवाबु ॾिनो, क़ालू नअबुदु इलाहक व इलाह आबाइक इब्राहीम व इस्माईल व इसहाक़ इलाहन वाहिद। फरमायो त ए अबा, कंहिं क़िस्म जो कोई तूं टेंशन न कर, जेकॾहिं अगरि तूं वञे थो हिन दुनिया खां त सुभाणे असां तुंहिंजा पुट फर्मा बरदार आहियूं, सुभाणे असां उन अल्लाह जी इबादत कंदासीं, सुभाणे असां उन अकेले अल्लाह जी इबादत कंदासीं जंहिंजी इबादत केरु पियो करे, जंहिंजी इबादत तव्हां पिया कयो, जंहिंजी इबादत तव्हांजो वालिद साहिबु इब्राहिम अलैहिस्सलाम करे पियो, पोइ फरमायो जंहिंजी इबादत इस्माईल अलैहिस्सलाम करे पियो, जंहिंजी इबादत इसहाक़ अलैहिस्सलाम करे पियो, ऐं उहो अल्लाह अकेलो आहे। व नहनु लहू मुस्लिमून, अहिड़ी तरह असां मुस्लमान आहियूं। वालिद साहिब खे कंफर्म करे ॿुधायूं त कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न कजांइ, त असां जेकॾहिं अगरि इबादत कंदासीं त अकेले अल्लाह जी इबादत कंदासीं। हाणे हिन मां मालूम थिए थो पैगम्बर जो केॾो वॾो मक़ाम हूंदो आहे, पैगम्बर जी केॾी वॾी हैसियत हूंदी आहे। इन एॾे सारे मक़ाम, एॾे सारी हैसियत खां बाद में पुछा था कनि औलाद खां त सुभाणे मां जो वञा तव्हां कंहिंजी इबादत कंदव। हालांकि यकीन हो, याकूब अलैहिस्सलाम खे यकीन हो त मां हिन दुनिया खां वञा थो न त मुंहिंजा पुट वञी करे ॿिए हंधि काथे सुजूदो न कंदा, छाजे करे पैगम्बर जो औलाद आहे न, ऐं तरबियत बि कंहिं कई आहे, ख़ुदि पैगम्बर पाण कई आहे। पोइ बि इत्मीनान वठनि था, पोइ बि तस्दीक वठनि था। हाणे इन वाक़े खे अंदरि क़ुर हकीम जे अंदरि अलाह ताला जेको बयानु कयो, इन जे अंदरि तव्हांजे लाइ ऐं मुंहिंजे लाइ सबक़ु आहे। याकूब अलैहिस्सलाम नबी थी करे, याकूब अलैहिस्सलाम पैगम्बर थी करे हिन दुनिया खां वञनि था ऐं औलाद खां पुछा था कनि त तव्हां कंहिंजी इबादत कंदव। छा तव्हां ऐं असां कॾहिं सोचियो आहे, छा असांजे ज़हन जे अंदरि इहा कॾहिं फ़िकिर आई आहे त मुंहिंजो पुटु आहे उहो कंहिंजी इबादत करे थो, मुंहिंजो पुटु शिरक त नथो करे, मुंहिंजो पुटु बिदत वारे रस्ते ते नथो हले, मुंहिंजो पुटु कुफर वारा कम त नथो करे। कंहिंखे बि टेंशन न आहे, कंहिं हिकिड़े वालिद साहिब खे बि टेंशन न आहे। अच्छा, इहो कुफर वारो कमु, इहो शिरक वारो कमु, इहो बिदत वारो कमु परे जी ॻाल्हि आहे। भला कंहिं बि वालिद साहिब जे ज़हन जे अंदरि इहो टेंशन आयो त मुंहिंजो पुटु निमाज़ नथो पढ़े, असांजे ज़हननि जे अंदरि त इहा बि ॻाल्हि नथी अचे। जेकॾहिं बिलफ़र्ज़ मां निमाज़ अकेलो पढ़ंदो त मां पाण मुतमिन आहियां अल्हम्दुलिल्लाह, ठीकु आहे, मां त निमाज़ पढ़ंदो, त मुंहिंजे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि न ईंदी मुंहिंजो पुटु निमाज़ नथो पढ़े। हे बि वॾी हलाकत, छाजे करे जेकॾहिं अल्लाह माफ़ु करे सुभाणे मुंहिंजो पुटु नाकाम थो थिए, इहा नाकामी मुंहिंजी नाकामी आहे, छाजे करे अहल मुंहिंजो आहे। क़ुर हकीम अलाह ताला ईअं फरमायो, पाण फ़िक्रमंद थियो था ए ईमान वारो, तव्हां पाण ऐं पंहिंजे अहल खे, तव्हां पाण ऐं पंहिंजे अहल खे जनम जी बाहि खां बचायो। सभ खां पहिरियां अल्लाह ताला जेको तबलीग जो मामिलो कयो आहे, पहिरियों पंहिंजे नफ़्स सां कयो आहे, पहिरियों ख़ुदि मां सां कयो आहे। मां जेको आहे बहितर थी वञा, मां तमामु वॾे फ़िस्क ऐं तमामु वॾे फुजूर खां जेको आहे बची वञा, मां पंहिंजे नफ़्स जी इस्लाह कयां। सभ खां पहिरियां अल्लाह ताला मुतालबो मां सां थो करे त तूं पाण जेको आहे पाक थी वञ, तमामु फ़िस्क ऐं फुजूर ऐं गुनाहनि जे कमनि खां तूं बाज़ अची वञ। पोइ अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं अगरि पाण सही था थी वञो, पाण दुरुस्त थी था वञो, अल्लाह ताला फरमायो पोइ पंहिंजे अहल जे लाइ ईअं ई फ़िकिर कयो,
पंहिंजे घर वारनि जे लाइ ईअं फ़िक्र कयो, घर वारनि जे अंदरि केरु थो अचे, घर वारनि जे अंदरि तव्हांजो पीउ बि अचे थो, घर वारनि जे अंदरि तव्हांजी माउ अचे थी, घर वारनि जे अंदरि तव्हांजो भाउ थो अचे, तव्हांजी भेण थी अचे, तव्हांजी औलाद थी अचे, तव्हांजी घरवारी थी अचे। हर हिकु निमाज़ी बंदे जे मथां लाज़िम आहे त जीअं पाण निमाज़ थो पढ़े, जीअं पाण निमाज़ पाबंद आहे त पंहिंजे घर वारनि खे निमाज़ पाबंद करण जी कोशिशि करे। असांजो कमु सिर्फ़ु कोशिशि आहे। तव्हां कोशिशि कंदो, मामलात खे बणाइण वारी ज़ात अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। असां सिर्फ़ु चई सघंदो आहे इस्माईल अलैहिस्सलाम जी ख़ासियत इहा हुई, हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी पैगम्बर आहे ख़ासियत हुई, जॾहिं बि घर जे अंदरि ईंदा हुया, घर जे अंदरि ईंदा हुया, सलाम पेश कंदा हुया, सलाम पेश करे पुछा कंदा हुया, घरवारी खां पुछा कंदा नमाज़ पढ़ी आहे, अल्लाह जो फ़रीज़ो अदा कयो आहे, त घरवारी बि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो फ़रीज़ो अदा कयो आहे। हे इस्माईल अलैहिस्सलाम जी पैगम्बर जी वॾे में वॾी ख़ासियत आहे, जॾहिं बि घर जे अंदरि एंट्री कंदा हुया, घर जे अंदरि दाख़िल थींदा हुया, त घरवारी खां सलाम खां बाद में इहो ई पुछा कंदा नमाज़ पढ़ी आहे। हे पैगम्बर आहे, उनखे पंहिंजी घरवारी जी फ़िकिर आहे। अॼुकल्ह असांखे फ़िकिर न आहे, असांखे फ़िकिर न आहे। जेकॾहिं इन ई घरवारी खे तकलीफ़ थिए, बुख़ार थिए, मथे में सूरु पए, जिस्म जो को उज़वो भरी पए, केतिरो टेंशन में थींदा आहियूं। कंहिं मुस्लमान जी घरवारी, अगरि घरवारी सां हक़ीक़त में मोहबत आहे कंहिं बंदे खे, तमामु मुस्लमान आहिनि जंहिंखे पंहिंजी घरवारनि सां हक़ीक़त में मोहबत आहे, तमामु मुस्लमान, जेकॾहिं उन घरवारी खे मथे में सूरु पए, मुड़ुसु परेशान थींदो, उन घरवारी खे जिस्म में सूरु पए, मुड़ुसु जेको आहे परेशान थींदो, उनखे कंहिं क़िस्म में कोई तकलीफ़ थिए, परेशान जेको आहे मुड़ुसु थींदो, फौरी तौर जो इलाजु कराईंदो। हे तकलीफ़ असां बर्दाश्त न करे सघंदा आहियूं। उहो मुस्लमान जेको पंहिंजी घरवारी सां हक़ीक़त मोहबत करे थो, त इहो मुस्लमान ज़हन जे अंदरि इहा बि ॻाल्हि रखे, मुंहिंजी घरवारी अल्लाह ताला जी अहकाम जी पाबंदी नथी करे, नमाज़ नथी पढ़े, रोज़ा नथी रखे, हिजाब नथी करे, पर्दो नथी करे, अल्लाह माफ़ करे, हे त सुभाणे जनम में हली वेंदी। इहा घरवारी जेकॾहिं बाहि में सड़े, मुड़ुसु बर्दाश्त कंदो? बिल्कुलु बि न कंदो। छाजे करे? बाहि ख़तरनाक शइ आहे। अगरि कंहिं बि मुस्लमान जी घरवारी नमाज़ नथी पढ़े, अल्लाह जा अहकाम उनजी ज़िंदगी में न आहिनि, त इहा काॾे, इहा जनम जी तरफ़ दौड़ थी लॻाए, ऐं इन जी फ़िकिर तव्हां असांखे आहे ई न। अहिड़ी तरह औलाद बि ईअं ई आहे। औलाद सिर्फ़ु ईअं न आहे तव्हां जेको आहे पैदा करे पोइ जेको आहे कढंदा वञो, ढेर थी वञनि। औलाद जे मथां ज़िमेदारी वाले साहब जी फर्स्ट नंबर ते उनजो नालो बहितर रखे, इस्लाम जे अंदरि उनजी बहितरीन तरबियत करे, उनखे बहितर इख़लाक़ सेखारे औलाद खे। हे औलाद जा हक़ आहिनि। कंहिंजे मथां ज़िमेदारी आहे? पीउ ऐं माउ जे मथां। टे नंबर ते बहितरीन जॻह तां, उते बहितरीन जॻह तां उनजो निकाह कराए, भले नसब खां। अल्लाह ताला जा अहकाम ॿुधाए औलाद खे। इहा औलाद जीअं जो वॾी थींदी, हिन जी फर्मा बरदार थींदी वेंदी ऐं हिन जी इज़त एतिराम बि कंदी। पर इहे हक़ अॼुकल्ह असां सेखारियूं नथा। असांजो माशरो तवई तरफ़ वञे थो। छाजे करे? असां पंहिंजे औलाद खे अल्लाह ताला जा हुक़ूक़ न सम्झाया आहिनि, अल्लाह ताला जा अहकाम असां पंहिंजी औलाद खे न सेखारिया आहिनि। इन जे करे असांजो औलाद नाकामी तरफ़ थी वञे। असां ॿिए हंधि तमामु वॾो वाइज़ कयूं था। को वाइज़ कंदड़ ॿिए हंधि तमामु वाइज़ करे, उनजे वाइज़ खां तमामु माण्हू सिधा थी विया हुजनि। जेकॾहिं इन वाइज़ वारे जे घर जे अंदरि घरवारी जी ज़िंदगी तब्दील न आहे, ऐं अहिड़ी तरह पुट जी ज़िंदगी तब्दील न आहे, भाइरनि जी ज़िंदगी तब्दील न आहे, त हिन त फ़ाइदो जेको आहे ॿिए हंधि इस्तेमालु कयो आहे। सभ खां पहिरियां तव्हां चवंदा रहो। बाक़ी हिदायत ॾियण वारी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात आहे। हिदायत ॾियण वारी अल्लाह जी ज़ात आहे। असां चवंदा रहूं, घरवारी खे बार बार नमाज़ चवंदा रहूं। जेकॾहिं घरवारी नमाज़ पढ़े थी, ज़िंदगी बहितर बणिजी वेंदी, ज़िंदगी इंतिहाई सुकून वारी बणिजी वेंदी। सभ खां पहिरियां बहितरीन जेको तरबियत घर जे अंदरि माहौल खे कवर करण वारी तव्हांजी घरवारी आहे।
जेकॾहिं घर जे अंदरि अल्लाह जो नालो न आहे, घर जे अंदरि जेकॾहिं नमाज़ न आहे, घर जे अंदरि जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तरीक़ा इस्तेमालु नथा थियनि, उहो घर जनम जे मिसिल घर आहे। उन घर जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई सुकून न ईंदो। जंहिं घर जे अंदरि क़ुरान हकीम जा अहकाम नथा हलनि, असांजो ज़ोर ज़्यादा हूंदो आहे, असांजो ज़ोर ज़्यादा हूंदो आहे त घर जेको आलीशान हुजे, बहितरीनु उन में बेड लॻल हुजनि, बहितरीनु उन में लाइटिन जो सिस्टम हुजे, बहितरीनु उन जे अंदरि शोपीस पिया हुजनि। हे हर हिकु मुस्लमान जो फ़िकिर आहे, सोच आहे त असांजो घर अहिड़ो थियणु खपे, अहिड़ो घर बिलफर्ज़ तव्हांखे मिली बि वञे, उन घर जे अंदरि जेकॾहिं अल्लाह ताला जा अहकाम जारी नथा थियनि, तव्हांजो रोज़ानो लड़ाई थींदी रहंदी, तव्हांजो रोज़ानो जेको आहे फ़साद थींदो रहंदो, रोज़ानो नहुसत जेकी आहे उथंदी रहंदी। छाजे करे? घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ, घर खे जन्नत बणाइण जे लाइ छाजी ज़रूरत आहे? कलर जी ज़रूरत न आहे, शोपीस रखण जी ज़रूरत न आहे, लाइटियूं लॻाइण जी ज़रूरत न आहे। घर खे जन्नत वारो माहौल बणाइण जे लाइ क़ुरान हकीम जी तिलावत जी ज़रूरत आहे, नमाज जी ज़रूरत आहे, इख़लाक़ जी ज़रूरत आहे। उहो इख़लाक़, उहो माशरो अॼु असांखां निकिरी चुको आहे। इन जो असां जेको आहे फ़िकिर कयूं, असांजा घर दीन खां पोइ ते वञनि था ऐं असांखे कंहिं क़िस्म जो कोई फ़िकिर न आहे। इहे सहाबा हुया, सहाबा जो घर बिल्कुलु जन्नत बणियल हुयो, सहाबा जी ज़िंदगी बिल्कुलु जन्नत वारी ज़िंदगी हुई। उन्हनि जी औरतुनि जे अंदरि बि तमामु ज़्यादा दीन हुयो ऐं उन औरतुनि जो बि ज़हन ऐं फ़िकिर बिल्कुलु मज़बूत हुयो। अल्लाह माफ़ करे, असांजे ज़माने जे अंदरि कंहिं बि मुस्लमान जो जेकर नंढो ॿारु मरी वञे त असांजो औरतूं केतिरो नाशाकिर आहिनि, उन सदमे ते केतिरो पार कढी करे रोअंदियूं आहिनि। हालांकि औलाद आहे, थींदो बि रहंदो आहे, रोअणु ईंदो बि आहे, पर ॾिसो तरबियत हिकु हूंदी आहे। तरबियत असांजे मुआशरे में असांजी औरतुनि जी तरबियत न आहे, इंतिहाई ज़्यादा चीखूं कंदियूं, अल्लाह ताला जी नाशाकिरी, अल्लाह ताला जी नाफ़रमानी। हाणे तव्हांखे वठी थो हलां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जी तरफ़। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मानो आहे, उन ज़माने जे अंदरि हिकु साहिबाणी औरत आहे, हिकु साहिबी मर्द आहे। अल्लाह ताला उनखे औलाद ॾिनी, हिकु साहिबी खे अल्लाह ताला औलाद जी नेमत ॾिनी। अल्लाह ताला पुटु अता कयो, पुटु जीअं थियो 2-3 ॾींहं खां बाद में बीमार थियणु लॻो, बीमारी वधंदी रही। औरतुनि जो ज़हन बहितरीनु ज़हन हुयो, औरतुनि जो इख़लाक़ बिल्कुलु बहितरीनु इख़लाक़ हुयो, तरबियत करण वारी ज़ात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हुई। त इन खां बाद में बीमार जीअं थियणु लॻो, कंहिं क़िस्म जो कोई मुड़ुस खे परेशान न की, हली करे मुड़ुसु हलियो वियो मज़दूरी ते, कम ते। राति जो मुड़ुसु मोटी आयो, हालांकि ॾींहं जो नंढो पुटु इंतकाल करे चुको हुयो, ॾींहं जो नंढो ॿारु इंतकाल करे चुको हुयो। त हिन औरत छा कयो, सभ खां पहिरियों ॿार खे गुसुल ॾिनई ऐं अहिड़ी तरह कफ़न घुराई, कफ़न में अंदरि वेड़े करे ऐं अहिड़ी तरह खट ते रखी छॾियईंसि। मुड़ुसु आयो राति जो कंहिं हिसे में ऐं मुड़ुसु पुछा कयो त नंढे जी तबियत कीअं? त घरवारी जवाबु ॾिनो त हिन टाइम कुझु आराम महसूसु थिए थो, हिन टाइम पुट खे कुझु आराम आहे, राति जो सोबत थी। पर औरत मुड़ुस खे कंहिं क़िस्म जो कोई न ॿुधायो त पुटु मरी वियो आहे, होॾां पुटु इंतकाल करे चुको हुयो, राति जो सोबत थी, अहिड़ी तरह हम बिस्तरी थी, ज़ाल मुड़ुस जे अंदरि जेके मामला हूंदा आहिनि उहे मामला थिया। सुबुह सां सवेर घरवारी मुड़ुस खे ॿुधायो, जेकॾहिं का कंहिंजो उधारी शइ हुजे, उहो थोरे टाइम जे इस्तेमाल जे लाइ उहा शइ असांखे ॾे, हिन खां नफ़ो वठी करे पोइ इहा शइ मूंखे वापसि कजो। त तुंहिंजो छा इरादो आहे, उहा शइ हुन मालिक खे वापसि खे ॾियणु खपे? साहबी बि साहबी हुयो, हुनजो बिल्कुलु ॾियणु खपे। हिकिड़ी शइ अगरि असां कंहिं खां उधारी वठूं था इस्तेमाल जे लाइ, उहा हुनखे ॾियणी पवंदी।
उनखे छाजे करे न ॾींदासीं? पोइ चवंदो ख़बर हुजे अलाह ताला अमानत ॾिनो हो तुंहिंजो पुटु, अलाह जी शइ हुई, अलाह ताला कुझु टाइम जे लाइ असांखे ॾिनो, 3-4 ॾींहं असां वटि हुयो, हिन टाइम उहो इंतकाल करे चुको आहे, हिन टाइम उहो इंतकाल करे चुको आहे ऐं उनजो लाश जेको पियो वञी करे हिनखे दफ़न करे आहे। पोइ छा कयसि कहिड़े टाइम चई कल्ह ई जेको आहे इंतकाल करे वियो हुयो। मुड़ुस खे वरी हैरानी लॻी, हीअ अजीब जेको आहे औरत आहे जंहिं मूंखे अहिड़ी कैफ़ियत ॿुधाई न आहे। मुड़ुसु थोरो नाराज़ थियो, मुड़ुसु थोरो नाराज़ थियो त कल्ह जेको इंतकाल करे तूं अञा ताईं मूंखे ॿुधायो ई न आहे। इन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ वियो, दफ़न करे पुट खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ वियो, या रसूलुल्लाह मुंहिंजी घरवारी कल्ह जेको आहे मुंहिंजो पुटु इंतकाल करे वियो, उन कफ़न ॾेई करे गुसल ॾेई करे रखे छॾी, राति जो मां आयो मूंखे ॿुधाई बि न, ऐं सुबुह सां मूंखे ॿुधायो अथई। हे त हुन मासां जेको दुरुस्त कमु न कयो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजी घरवारी केॾे वठी आहे, पर्दे जी हालत में उहा आई। अलाह जे नबी फरमायो छाजे खां की चई या रसूलल्लाह ॾींहं जो वियो, हे मज़दूर हुयो, मज़दूरी करे पियो, ॾींहं जो वियो, राति जो जीअं मोटी आयो थकावट में हुयो, हिकु जेको आहे मज़दूरी वारो टेंशन ऐं ॿियो टेंशन कहिड़ो, इहो टेंशन जेकॾहिं ॿुधायसि तुंहिंजो पुटु मरी वियो आहे त हिन लाइ ज़्यादा मुसीबत थी आहे, इन करे हिनखे मां न ॿुधायुमि। इहो टेंशन मां हिन जे ज़हन ते न ॾिनुमि। सुबुह थी पोइ ॿुधायोमांसि हिकिड़ी शइ अलाह ताला असांखे अमानत ॾिनी ऐं अलाह ताला अमानत असांखां वापसि वठी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तोखे जन्नती मुबारक हुजे, अहिड़े अमल ते तूं शुकुर कयो आहे, सब्र कयो आहे, तोखे जन्नती मुबारक हुजे। ऐं अहिड़ी तरह राति जो जेकी तव्हां सोबत कई आहे, मां नबी दुआ थो घुरां अलाह ताला इन राति जे अंदरि बरकत ॾींदो, अलाह ताला तव्हांखे नेक औलाद अता फरमाईंदो। अलाह ताला जी तरफ़ां ईअं थियो त अहिड़ी तरह उन राति जे अंदरि बरकत पइजी वई। उन साहिबी खे अलाह ताला हिकु अहिड़ो पुटु अता कयो जेको बहितरीनु क़ुर पढ़ंदड़ हुयो। हे छा आहे, हे इख़लाक़ आहे, हे हिकु इल्मु आहे। इन इल्म खां असांजा हितां जो घरु ख़ाली आहे, असां हितां जो मुआशिरो बिल्कुलु 0-0 लॻो पियो आहे। असांजे ज़माने में बि औरतूं आहिनि, अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि बि औरतूं हुयूं। उन औरतुनि जे अंदरि असांजी औरतुनि जे अंदरि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। असांजी औरतूं दुआ घुरी घुरी करे छॾियूं थियूं पवनि, कंहिं क़िस्म जो कोई क़बूल नथी थिए। छाजे करे? उहे आमाल ज़िंदगी खां निकिरी विया आहिनि। जेके आमाल साहबा जे ज़माने में औरतुनि जा हुया, हिन ज़माने जे अंदरि असां मर्दनि में बि न आहिनि। पोइ चाहे उहो मर्द आलिम हुजे या अहिड़ी तरह उहो हाफ़िज़ हुजे, चाहे उहो मुफ़्ती हुजे, जेके आमाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि हिकु औरतुनि में हूंदा हुया, अल्लाह सां तालुक़ु जेको हिकु औरत में हूंदो, हिन ज़माने में कंहिं मर्दनि में बि न आहिनि। काफ़ी औरतुनि जा मिसाल असांजे ज़माने में बि औरतूं आहिनि। मोहबत छा सां आहे? मोहबत सिंगार सां आहे, मोहबत पैसे सां आहे। हे औरतुनि जे दिलि जे अंदरि इहा शइ हमेशह रखियलु हूंदी आहे। औरत ज़्यादा जेको आहे मोहबत कंदी आहे सिंगार सां, औरत ज़्यादा मोहबत कंदी आहे लिबास सां, औरत ज़्यादा मोहबत कंदी आहे पैसे सां। इहे ई औरतूं नबी सल्लल्लाहु अलैहि ज़माने जे अंदरि मोहबत हुई, अल्लाह जी ज़ात सां हुई, शरीयत सां मोहबत हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि ज़माने जे अंदरि हिकु औरत हुई, उन औरत छा कयो, इस्लाम जे अंदरि दाख़िल थी, मुसलमान थी। जीअं जो मुसलमान थी, इन खां बाद में ॾींहुं ॿ जीअं जो मक्का जे मदीना जे अंदरि रही त उनजो पुटु जेको आहे इंतकाल करे वियो, उनजो पुटु जेको मरी वियो। ऐं अहिड़ी तरह हाणे परेशान थी। हाणे क़ौम वारा मूंखे छा चवंदा, क़ौम वारा मूंखे चवंदा त नई मुसलमान थी ऐं पुटु माराया ई आहे। इहा ॻाल्हि बि औरत जे ज़हन में हले पई, पर ईमान छा, ईमान बिल्कुलु मज़बूत पको ईमान, त जेकी मुसीबत का अचे थी न, उहो अलाह जी तरफ़ां थी अचे। जेको को टेंशन पहुचे थो कंहिंजे तरफ़ां, उहो अलाह जी तरफ़ां अचे थो। अलाह ताला अहिड़ा मौक़िया, अहिड़े मरहलनि ते अलाह ताला आज़माइश वठंदो आहे। त उन औरत छा कयो, नमाज़ पढ़ी, अलाह खां तालुक़ु बणाई, दुआ घुरी, या अलाह मां पंहिंजे इलाइक़े जे अंदरि जीअं जो वेंदमि ऐं उन्हनि खे ॿुधाईंदमि त मां मुसलमान थी आहियां, मां मुसलमान थी आहियां, त मुंहिंजे इलाइक़े वारा चवंदा मुसलमान थी करे पंहिंजो पुटु माराया ई आहे। हे मुंहिंजे मथां ताना कंदा,
मुंहिंजे मथां जेको आहे खिलंदा टोकूं कंदा या अल्लाह मुंहिंजो पुटु क़यामत ॾींहुं बि उथारींदे या अल्लाह हिन टाइम उथार। दुआ घुरी करे फ़ारिग़ थी, अल्लाह ताला हुनजो पुटु मोल ज़िंदा करे ॾेखारियो। हे छा आहे? हे हिकु अमाल आहे। हे छा आहे? हे हिकु अमाल आहे। इन अमाल खां अॼुकल्ह असां जेको ख़ाली आहियूं। यकीन जेकॾहिं थी वञे, यकीन तव्हांजे असांजो न आहे बणियल, यकीन जेकॾहिं थी वञे त मुंहिंजे तमामु मामलात खे कंट्रोल अल्लाह कंदो। मुंहिंजी इज़त जो हथ, मुंहिंजी इज़त अल्लाह जे हथ में, ज़िलत अल्लाह जे हथ में। ईमान छा खे चइबो आहे? ईमान उनखे चइबो आहे जो रस्तो नज़र न अचे, रस्तो नज़र न अचे, अल्लाह ते तवक्कल करे निकिरी पओ, ईमान इनखे चइबो आहे। ईमान इनखे चइबो आहे। तव्हांजे हथ में रिज़िक न आहे, यकीन करे वियो त अल्लाह ॾींदो, ईमान इनखे चइबो आहे। पैसा बि हुजनि ऐं दिलि खे तस्दीक बि हुजे, पोइ त इहो ईमान अल्लाह ते न थियो, पोइ हे तव्हांजो ईमान तव्हांजे पैसे ते थियो। रस्तो नज़र बि अचे ऐं चए मां अल्लाह ते तवक्कल थो कयां थो, पोइ त हे यकीन जेको आहे रस्ते ते थियो, हे ईमान त अल्लाह ते न थियो। हिकु आहे यकीन जी ॻाल्हि, जॾहिं बंदे जे ज़हन जे अंदरि, दिमाग़ जे अंदरि इहा ॻाल्हि वेहिजी थी वञे त मुंहिंजो अल्लाह आहे, मुंहिंजो रब आहे, जंहिंजे आॾो मूंखे क़यामत आॾो ॾींहुं बीहणो आहे। इहा कॾहिं बि तव्हां कैफ़ियत कयो, कॾहिं बि तव्हां सोच वीचार कयो, 100% मां ॻाल्हि कयां थो, गुनाहनि खां रुकिजी वेंदव। दावा सां इहा ॻाल्हि आहे, कंहिं मुस्लमान जी दिलि जे अंदरि इहा ॻाल्हि लही वञे त हिन टाइम असां अल्लाह मौजूदु आहे। क़ुरान हकीम में जीअं अल्लाह ताला फरमायो, जेकॾहिं अगरि तव्हां कंहिं मजलिस में 2 आहियो ऐं 3 मां उते अल्लाह आहियां, जेकॾहिं 5 आहियो 6 मां अल्लाह आहियां, इहो जेकॾहिं कंहिं मुस्लमान जो यकीन बणिजी थो वञे ऐं चवे त मां सां अल्लाह गॾु आहे, इहो मुस्लमान गुनाह न कंदो। छाजे करे? हिकु नंढे ॿार जेकॾहिं तव्हां सां गॾु आहे, तव्हां उन ॾाढो गुनाह न कंदव। हिकु जेकॾहिं नौजवान तव्हां सां गॾु आहे, तव्हां उन ॾाढो गुनाह न कंदव। गुनाह करण में शर्म महसूसु थींदो आहे, गुनाह करण में इंसान खे हया पैदा थींदो आहे। को जमायती बीठो हुजे, उन ॾाढो कोई बि बंदो गुनाह न कंदो। छाजे करे? यार हे फलाणो मूंखे ॾिसे थो। जॾहिं इहो यकीन थी वञे त काइनात जे सिस्टम खे हलाइण वारो, जंहिं मूंखे वजूदु ॾिनो, जंहिं मुंहिंजे पीउ खे वजूदु ॾिनो, जे तमामु मामलाती मख़लूक खे पैदा कयो, उहो अल्लाह जेको आहे मूंसां गॾु आहे, हे बंदो ज़िंदगी में बि गुनाह न कंदो। इहो यकीन जो हुजणु इंतिहाई लाज़िमी आहे। जेकॾहिं इहो यकीन न आहे, जेकॾहिं इहो यकीन न आहे, पोइ सभु कुझु मामला निकिरी वेंदा। पोइ तव्हां नमाज़ या पाबंद बि न थींदव। ॾिसो, नमाज़ी पाबंदी वॾी जेको ॾुखी आहे। नमाज़ी पाबंदी तमामु वॾी ॾुखी आहे। छाजे करे? इस्लाम जे अंदरि जेकी पाबंदी आहे इबादत जी, उहा वक़्तनि ब वक़्तनि आहे। तव्हां ज़ोर नमाज़ पढ़ी वियो, फौरी तौरु अल्लाह ताला वरी घुराए थो पंहिंजी तरफ़, असर नमाज़ ते अचिणो आहे। असर नमाज़ जीअं पढ़ियो त फौरी तौरु वरी मथां मग़रिब ते अचिणो आहे। जीअं जो मग़रिब पढ़ियो, फौरी तौरु अल्लाह ताला इशा ते घुराए थो। ऐं अहिड़ी तरह इशा जी नमाज़, इन खां बाद में राति जो आराम कयो, फजर नमाज़ वरी बि अचो। ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, 2 नमाज़ुनि जी ख़ुसूसी जेको आहे पाबंदी कयो। जेको अंधेरी रातिनि जे अंदरि नमाज़ जी तरफ़ अचे थो। अंधेरी में कहिड़ी नमाज़ थींदी आहे? अंधेरी में इशा वारी नमाज़ थिए थी, अंधेरी में फजर वारी नमाज़ थिए थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको अंधेरी जे तरफ़, जेको अंधेरी राति जे अंदरि मस्जिद तरफ़ दौड़ थो लॻाए, नमाज़ लाइ वञे थो, इनखे मुबारक ॾियोसि। क़यामत ॾींहुं अल्लाह ताला इनखे नूर अता फ़रमाईंदो। क़बर वारी जेकी ज़िंदगी आहे, ईअं न आहे त जान छुटी वई। क़बर वारी ज़िंदगी खां बाद में हिकिड़ो सफ़र तय करिणो आहे अहले ईमान खे। उन सफ़र जे अंदरि रोशनी जी ज़रूरत आहे, रोशनी नमाज़ आहे।
असां इन ई नमाज़ खां गाफ़िल लॻा पियूं। इहा गोरी बि इहा ई नमाज़ रखंदी आहे, इशा वारी नमाज़ ऐं अहिड़ी तरह फजर वारी नमाज़। क़ुर हकीम अलाह ताला असर नमाज़ जो बि हुकुम ॾिनो आहे। असर नमाज़ खे मज़बूत सां पकड़ियो, असर नमाज़ खे मज़बूत, छाजे करे इन जी ताक़ीद ज़्यादा आई आहे, इन करे इन टाइम बंदो ज़्यादा मसरूफ़ हूंदो आहे। इन टाइम बंदो ज़्यादा मसरूफ़ दुकान ते बीठल हुयो, इन टाइम रिकवरी जो टाइम आहे, हिन असर नमाज़ अची वई, हिन पैसा रिकवरी जो टाइम आहे। माण्हू शाम जो घर ले सौदो वठनि था, असर नमाज़ जो टाइम। मुलाज़िम जे लहण जो टाइम आहे, असर नमाज़ जो। इन करे अल्लाह ताला खे इल्मु हुयो हे तमामु इंसान इन टाइम ज़्यादा मशगूल रहंदा। पोइ अल्लाह ताला फरमायो असर नमाज़ जी पारत अथव। असर मां मुराद टेपरी नमाज़ आहे। इन नमाज़ जी पारत अथव, इन खे मज़बूती सां पकड़ियो, छाजे करे इन टाइम बंदो ज़्यादा मशगूल हूंदो आहे। काफ़ी दुकानदार वेठा आहियो हिते, तव्हांखे ख़बर हूंदी त असर नमाज़ जे अंदरि केतिरो तव्हां जेको मशगूल हूंदा आहियो, केतिरो इन टाइम सामान ॾियणो पवंदो आहे, इन टाइम केतिरी रश थी वेंदी आहे, केतिरा पैसा ॾियणा पवंदा आहिनि, केतिरा पैसा वठणा पवंदा आहिनि। इन करे अल्लाह ताला खे इल्मु हुयो, अल्लाह ताला मूंखे पैदा कयो, मुंहिंजी इब्तिदा खां वठी करे मुंहिंजी इंतिहा ताईं अल्लाह ताला खे इल्मु आहे। पोइ अल्लाह ताला फरमायो असर नमाज़ जी तव्हांखे पारत आहे, ऐं ख़ुसूसन इशा नमाज़ ऐं फजर नमाज़। फजर नमाज़ जी त इंतिहाई जेको आहे वॾी पाबंदी आई आहे। जेको फजर नमाज़ खां रहिजी वियो, जंहिं बंदे फजर नमाज़ न पढ़ी ऐं फजर नमाज़ कज़ा थी वई, इन खां रिज़िक बि जेको उन ॾींहुं खसियो थो वञे। छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फजर नमाज़ खां बाद में, फजर नमाज़ खां बाद में अल्लाह ताला बंदनि जे दरमियान रिज़िक तक़सीम कंदो आहे। उहो मिलंदो कहिड़े टाइम, उहो मिलंदो बि फजर जे टाइम। हिकिड़ो टाइम मां हिकिड़ो मिसाल ॾियां थो, ॾिसो असांजो ज़हन, ॾिसो असांजी सोच। फजर नमाज़ ते असां नथा अची सघूं, उन में मां सभ खां पहिरियां पाण खे चवां, मां अहिड़ी तरह तव्हां फजर नमाज़ में असां नथा अची सघूं। टाइम आहे 6। कंहिं मुस्लमान खे ख़बर पवे मस्तोई माला जे अंदरि 5000 जो बाचके जो फंड फिक्स 6 बजे विराइबो, तव्हांखे मां नथो चवां, सभ खां पहिरियां फस्ट मां बि उते बीठो हूंदुमि, पहिरियां शायदि मां बीठो हुजां, इन खां बाद में मां खां बाद में पोइ शायदि तव्हांजी बि लेन लॻल हुजे। फंड जो बाचको मिले थो, पर फिक्स 6 बजे सुबुह सां असां फौरी तौर भॼंदासीं। ऐं हेॾे ऐलान थिए थो फजर नमाज़ जे अंदरि अल्लाह ताला नूर रखियो आहे, अल्लाह ताला रिज़िक जी बरकत रखी आहे, अल्लाह ताला जन्नत जो वाइदो कयो आहे। हाणे सोचूं त साईं जन्नत अलाए कहिड़े टाइम, नूर अलाए कहिड़े टाइम, बरकत अलाए कहिड़े टाइम। हा, बाक़ी 5000 जेको फंड जो बाचको आहे न, उहो साम्हूं कैश पियो आहे। इन जी ताक़त दुनिया जे अंदरि ज़ाहिर थी थिए त जंहिं बंदे खां फजर नमाज़ निकिरी वई, इन खां तमामु ख़ैर भलाई निकिरी वियूं, छो त उन टाइम रिज़िक तक़सीम थींदो आहे। हिकिड़ो को टाइम ठहियलु हुजे, मानी मिलंदी तव्हांखे 8 बजे, मानी मिलंदी तव्हांखे 8 बजे, उन 8 बजे वारी मानी खे वठणु वञो था 10 बजे, तव्हांखे मानी मिलंदी? मानी मिलंदी? मानी सां गॾु दड़का मिलंदा, पोइ त मानी न मिलंदी, उन सां गॾु दड़का मिलंदा त तुंहिंजी खोपड़ी ख़राबु थी आहे छा? भला टाइम रूटीन ठहियलु आहे, टाइम टेबल आहे। 8 बजे वारी मानी तूं 10 बजे कीअं वठणु आयो आहे? साईं मां होटल वारी मानी जी ॻाल्हि नथो कयां, मां उन मानी जी ॻाल्हि थो कयां जंहिंजो टाइम फंड वारी मानी, फी सबीलिल्लाह वारी मानी, जंहिंजो हिकिड़ो टाइम हुजे, मां उन जी ॻाल्हि थो कयां। 8 बजे खां 9 बजे टाइम ख़तमु, त कोई 10 बजे वञे उनखे मिलंदी? न मिलंदी। त अहिड़ी तरह फजर नमाज़ जे अंदरि जेको अल्लाह ताला नूर रखियो आहे, जेकी बरकत रखी आहे, उहा ॿिए कंहिं टाइम में न आहे। ॿी हिकिड़ी इहा बि आज़मती ॻाल्हि आहे, फजर नमाज़ जे बंदे खां निकिरी वई, फजर नमाज़ जे बंदे खां निकिरी वई, पूरे ॾींहं जे अंदरि उनजा मामला तय न थींदा, पूरे ॾींहं जे अंदरि उनजा मामला बिल्कुलु बि तय न थींदा।
जेको तव्हांजो हिकिड़े घंटे जो कमु हुयो सॼे ॾींहं में बि उहो न थींदो। छाजे करे हिकिड़ो बंदो अलाह सां जॾहिं तालुक़ु बणाईंदो आहे, अलाह सां जॾहिं तालुक़ु बणाईंदो आहे न त अलाह ताला हुनजा मामला आसान करे छॾींदो आहे, आसान करे छॾींदो आहे। ॾिसो अहादीस में बि ईअं आयो आहे, बंदे जा गुनाह जॾहिं ज़्यादा थी वेंदा आहिनि, बंदे जा गुनाह ज़्यादा थी वेंदा आहिनि त अलाह ताला उनजी ज़िंदगी मुश्किल बणाए छॾींदो आहे। उनजी ज़िंदगी अंदरि कंहिं क़िस्म जी कोई बरकत हूंदी ई न आहे। कहिड़े एतबार सां, कहिड़े एतबार सां? हिकिड़े बंदे जो कमु हुयो जेको उसूली तौर ते हिकिड़े ॾींहं में थी वञे, पर ज़िंदगी अंदरि गुनाह आहिनि, ज़िंदगी अलाह जे हुकुम जे मुआफ़िक़ न आहे, उहो तव्हांजो हिकिड़े ॾींहं वारो कमु तव्हांजो पूरे हफ़्ते जे अंदरि बि न थींदो। इन खे चइबो आहे गुनाहगार जी ज़िंदगी जे अंदरि बरकत न आहे। इन खे चइबो आहे गुनाह वारी ज़िंदगी, इन खे चइबो आहे मासियत वारी ज़िंदगी। उन जे अंदरि तव्हांजा दुनिया जा मामला जेको कंट्रोल में न ईंदा, ते न थींदा। हा, कोई बंदो जेकॾहिं नेकी ते अचे थो, अलाह ताला जे अहकाम खे पूरो करे थो, अलाह ताला उनजा तमामु मामला आसान करे छॾींदो। कहिड़े एतबार सां? तव्हांजो हिकिड़े ॾींहं वारो कमु अलाह ताला चंद घंटनि में करे छॾींदो। कहिड़े एतबार सां? हे तव्हांजी नेकी आहे, हे तव्हांजी पावरफुल नेकी आहे। इन जे पोयां अलाह ताला जी मदद ऐं नुसरत थी अचे। अॼुकल्ह असां इन शयुनि खे जेको आहे फोकस नथा कयूं। अॼु असां इन शयुनि खे फोकस नथा कयूं। असांजा 5,000 रुपया गुम थी वञनि, कंहिं मुस्लमान जा 5,000 रुपया गुम थी वञनि, शायदि राति जो उनखे निंड अचे, शायदि उनखे राति जो सुकून अचे, मां सम्झां थो न ईंदो। कहिड़ी बिना ते? त रोअंदो साईं हिन 5,000 खे वॾो टेंशन सां कमायो हुयो। जेकॾहिं 5,000 ज़ाया थी वञनि, अलाह जो कसम एतिरो नुक़सानु न आहे। जीअं मुस्लमान जी हिकिड़ी नमाज़ ज़ाया थी वई ऐं उन नमाज़ खे उन पंहिंजे टाइम ते न पढ़ियो ऐं नमाज़ ज़िंदगी खां क़ज़ा करे छॾियईं, इहो 50,000 खां वधीक, इहो 50,000 खां वधीक, इहो 5 लख खां वधीक तव्हांजी ज़िंदगी खे नुक़सानु आहे। छाजे करे? हिन टाइम ख़बर नथी पवे। हिन टाइम दुनिया जे अंदरि अलाह ताला जे अहकाम खे पूरो नथा कयूं। छाजे करे ख़बर नथी पवे? इन करे ख़बर नथी पवे तव्हांजे अखियुनि जे आॾो हिकिड़ो पर्दो चढ़ियल आहे। तव्हांजे अखियुनि जे आॾो हिकिड़ो पर्दो चढ़ियल आहे, जेको पर्दो दुनिया वारो पर्दो आहे। अनक़रीब इहो तव्हांजो पर्दो अखियुनि वारो लहंदो जंहिं टाइम तव्हां मलकल मौत खे ॾिसंदो। जेकॾहिं जंहिं टाइम तव्हां इज़राइल खे ॾिसंदो, हक़ीक़त वारो पर्दो पोइ ओपन थी वेंदो। पोइ तव्हां ॾिसंदो यार, हा हक़ीक़त में जेको साईं मुजीब रहमान चए पियो न, नमाज़ पढ़ंदो एतिरो अजर मिलंदो, यार हीअ हक़ीक़त हाणे मुंहिंजा खुली पई आहे। जेकॾहिं रोज़ा रखंदो एतिरो अजर, यार हीअ हक़ीक़त हाणे बि ख़बर पवे। अलाह ताला जे अहकाम खे मज़बूत पकड़ींदो, यार हीअ हक़ीक़त मूंखे हाणे थी ख़बर पई। इहो कहिड़े टाइम? जंहिं टाइम तव्हां मरी वियो पोइ ख़बर पवंदी। ऐं पोइ जेको न पछताइणु, टेंशन करणु, मुसीबत करणु या अहिड़ी तरह इसरार करणु त मां मोटी चाहियां, उहो सभु कुझु फुज़ूल आहे तव्हांजो। बसि सभु फुज़ूल आहे। मौत खां बाद में अलाह ताला दुबारा न मोकिलींदो। ज़िंदगी तव्हांजी वॾी क़ीमती आहे। तव्हांजो त कंहिं क़िस्म जी कोई ज़िंदगी क़ीमती न आहे। पैसो न आहे त कहिड़ी ज़िंदगी? बेवकूफ़ मुस्लमान जी सोच। पैसो न आहे त कहिड़ी ज़िंदगी? ईअं चओ, दीन न आहे त कहिड़ी ज़िंदगी? हा, इहा ॻाल्हि मुस्लमान करे, यार ज़िंदगी में दीन न आहे त हे कहिड़े क़िस्म जी मुंहिंजी ज़िंदगी आहे? असां इन जो उबतड़, पैसो न आहे त कहिड़ी ज़िंदगी? तमामु पैगंबर पैसो न हुयो। अलाह ताला हिकु या ॿिनि न ॿिनि खे दुनिया जी बादशाही ॾिनी। सुलेमान अलैहिस्सलाम खे अलाह ताला दुनिया जो बादशाह बणायो ऐं अहिड़ी बादशाही ॾिनी जो हिन पूरी प्लेनेट अर्थ ते कंहिंखे बादशाही न हुई। सिर्फ़ु हिकिड़ो पैगंबर या इन जे मुक़ाबले में ॿियो पैगंबर, 2 पैगंबर क़ुर जी रोशनी में, जंहिंखे अलाह ताला बादशाह सां नवाज़ियो। यूसुफ अलैहिस्सलाम बि अचे थो। इन 2 पैगंबरनि खे साइड ते करे
तमाम पैगंबर सब गरीब, तमाम पैगंबर सब गरीब। हाँ असां इन गुरबत कहीं लारायूं था। रात जो सोचूं था यार जेकॾहिं अगरि मुंहिंजो पुटु प्राइवेट स्कूल में न पढ़ियो, सुभाणे उनखे हाई क्लास जी नौकिरी न मिली, यार मुंहिंजो पुटु त पोइ नाकाम थी वियो। हाँ हे रात जो टेंशन औलाद खे जेको न वालिदेन खे ज़हन में थिए थो, पैसा न आहिनि, मां पुट जी फीस जेको नथो भरे सघां। अरे मुस्लमानो इहा लाज़मी शइ न आहे, वधि में वधि नौकिरी पुट खे न मिलंदी। यार ईअं थींदो न, अगरि वॾे स्कूल में पढ़ाइण जी तोखे हिमत न आहे, बहितरीनु लिबास पाराइण जी कंहिं बि पीउ खे ताक़त न आहे, बहितरीनु खाधो खाराइण जी कंहिं बि पीउ खे ताक़त न आहे, त टेंशन कंहिं क़िस्म जो बि न आहे, कंहिं क़िस्म जो बि न आहे। ईअं थोरी अलाह ताला क़ुरान हकीम में फरमायो जेको बटालुनि जी रेड़ी हलाईंदो उहो नाकाम आहे, जेको चंपल खे पॉलिश कंदो उहो नाकाम आहे, जेको मज़दूरी कंदो उहो नाकाम आहे, जेको रेड़ी हलाईंदो ऐं बंजू ढोईंदो ऐं मिटी जेको भरींदो किथे भरा कंदो उहो नाकाम आहे, या ट्रैक्टर हलाईंदो नाकाम आहे। अलाह ताला ईअं थोरी फरमायो। हे मुंहिंजी सोच आहे त मुंहिंजे पुट खे नौकिरी न मिली नाकाम, ओड़ो बिज़नेसमैन न थियो नाकाम। हालांकि इस्लाम इन तमामु शयुनि खां असांखे परे करे छॾियो। इस्लाम जो इन कुझु आहे ई न। कामयाबी जो मैदार ना आहे नौकिरी ते, ना आहे कंहिं डिग्री ते। रेड़ी हलायो था न, रेड़ी बटालुनि जी रेड़ी आहे तव्हांखे, बटालू था खपायो, सिर्फ़ु बटालू था खपायो, अल्लाह ताला जे अहकाम खे पूरो था कयो। अल्लाह जो कसम कामयाबु मुस्लमान आहे। मज़दूरी कयो था न, मज़दूरी कयो था, कोई 900-800 ते मज़दूरी करे थो, इहो मुस्लमान अल्लाह ताला जे अहकाम खे मज़बूत पकड़े थो, कामयाबु मुस्लमान आहे। केरु चए थो तव्हांखे कंहिं जेको आहे सदमे में रखियो, टेंशन में रखियो त मज़दूर थींदे नाकाम थींदे, न आहे नाकामी। शर्त आहे अल्लाह ताला जे अहकाम तुंहिंजी ज़िंदगी जे अंदरि 100% हुजनि, कामयाबु आहे। जहाज़ में न चढ़ियासीं, हेलीकॉप्टर जहाज़ में न चढ़ियासीं, मां नाकाम आहियां, ग़लति मुस्लमान जी सोच आई आहे। बिल्कुलु तूं कंहिं सुवारी थी न चढ़ियो हुजे, तूं अल्लाह ताला जे अहकाम खे पूरो थो करे, तूं कामयाबु इंसान आहे। असां वरी कामयाबु जेको जहाज़ में ट्रेवल रोज़ानो करे, जेको रोज़ानो पेरोडा जे अंदरि अचे, हाँ जंहिंखे रोज़ानो कॉटन जा कपिड़ा पातल हुजनि, हाई क्लास जो छॿो पातल हुजे, खीसे मां रोज़ानो जीन जो पैसा कढे त 5-5 हज़ार नोट खां अलावा नोट ई न हुजनि। मुंहिंजी सोच, तव्हांजी सोच, डायरेक्ट वेंदी दुनिया जो कामयाबु इंसान। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयूं, अल्लाह जे नबी फरमाया जेकॾहिं शरीयत आहे त कामयाबु थी सघे थो, न आहे नाकाम इंसान। इस्लाम तो इहो ॿुधाए, इहो मिदार न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि काफ़र जेके हुया न, तमामु इंतिहाई ज़्यादा माल हुयो, इंतिहाई ज़्यादा माल, तमामु घणो माल। साहबिन खे ग़रीबनि खे खाइण जे लाइ जेके साहबा मस्जिद नबवी जे अंदरि हुया, 70 अहिड़ा साहबा हुया जंहिंखे पंहिंजी मानी खाइण जो कुझु बि जेको गुज़ारो न हुयो। उन साहिबिन खे मां माज़रत सां चवां, ईअं साहबा मानी खणी ॾींदा हुया जीअं कोई असांजे ज़माने जे अंदरि ग़रीब हिकिड़ो मदरसो हूंदो आहे, उन मदरसे जा तालिब इल्म वेंदा आहिनि मानी वठणु, पोइ किथां मानी केतिरी मिली, किथां केतिरी मिली, पोइ उहे पाण में खाईंदा आहिनि। साहबा जे ज़माने में 70 हिकिड़ा साहबा हुया, 70 उहे मस्जिद नबवी जे अंदरि वेठा हूंदा हुया, सिर्फ़ु उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां तालीम हासिल कंदा हुया। ॿिया साहबा ईंदा हुया पंहिंजे घरां, कॾहिं खजूर खणी करे, कॾहिं हिकिड़ी नॉर्मल मानी खणी करे, कॾहिं को नॉर्मल थोरो घणो गोश्त खणी करे इन साहिब में ईंदा हुया, पोइ उनखे टुकड़ो टुकड़ो करे ऐं खाईंदा हुया। ऐं अल्लाह जो कसम दुनिया जे अंदरि वॾे में वॾा कामयाबु इंसान इहे आहिनि। हालांकि पैसो त कुझु बि न आहे, पैसो त कुझु बि न हुयो, पर दुनिया जा कामयाबु इंसान। त कामयाबी जो मैदान मां छा ते लॻायो आहे? तव्हां मुस्लमान कामयाबी में छा ते लॻायो आहे? पैसे ते। पैसो आहे त असां कामयाबु, पैसो न आहे त असां नाकाम। ग़लति सोच आई आहे।
हाणे ईअं चओ त इस्लाम असांजी ज़िंदगी जे अंदरि आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात असांजी ज़िंदगी जे अंदरि आहे त असां कामयाबु आहियूं, ऐं जेकॾहिं न आहे त असां नाकाम आहियूं। ऐं शरीयत खे फोकस कयो, इस्लाम खे फोकस कयो, इस्लाम खे फोकस कयो। जेकॾहिं अगरि इस्लाम खे फोकस न कंदो, यकीन कयो असांजी जेकी नई नस्ल आहे उहो तबाह ऐं बर्बाद थी वेंदी। हे जेके अॼुकल्ह असांजी औलाद आहे न, हे औलाद आहे न, इहा हली करे तव्हांजो औलाद न रहंदी जेकॾहिं हिनखे दीन जी तालीम ॾिनो। कुफ़ार जी तमामु घणी जेको आहे ताक़त हले थी। असांजी औलाद असांजे घर जे अंदरि वेही करे असां खसीनि था। असांजी औलाद असांजे घर में आहे पर असांजी औलाद न आहे। असांजा पुट असांजे घर में पर असांजा पुट ई नथा लॻनि। कहिड़ी बिना ते? इस्लाम जी तालीम असां न ॾिनीसीं। गैर मुस्लिम उन्हनि खे पंहिंजो करे विया, उनखे पंहिंजी तालीम ॾेई करे उनखे पंहिंजो करे विया। कुफ़ार असांखां असांजो औलाद जेको छिनी विया। इन ज़माने में कंहिं क़िस्म जो कोई जेको तमीज़ न आहे की न जेको आहे पुट खे इहा ख़बर पए थी त पीउ जो मुंहिंजे मथां छा हक़ आहे, ऐं न ई अहिड़ी तरह पीउ खे ख़बर आहे त औलाद जो छा हक़ आहे। छाजे करे इहे रिज़ल्ट ज़ार आया? इस्लाम खां तव्हां असां परे थी वियासीं। ख़बर न आहे, चङनि भलनि मुस्लमाननि खे ख़बर न आहे औलाद जा छा मुंहिंजे मथां हक़ थींदा आहिनि। तव्हां भारत देश सभु कुझु सिखणा पवंदो। असां हर शइ सिखंदा आहियूं, सिखण में कोई ऐब न आहे। दुनिया जी हर हिकु शइ असां सिखी करे कंदा आहियूं। अगरि मूंखे डॉक्टर थियणो आहे त सभ खां पहिरियों डॉक्टर ॾे मां वेंदुमि। डॉक्टर ॾे वेंदासीं न, डॉक्टरी सां डॉक्टरी में जेकॾहिं मूंखे महारत हासिलु करणी आहे, मां डॉक्टर वटि वेंदुमि। साल 2 साल 3 साल उन वटि कमु कंदुमि, मूंखे पोइ महारत थींदी। तव्हां सभु वेठा आहियो, केरु आहियो? चए आवाज़ सां ॿुधायो। मां तव्हांखां साईं पुछां, अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान साईं पुछां, ॿुधायोसीं हे सभु जो वेठा आहियूं केरु आहियूं? थोरो आवाज़ सां साईं, लड़ाइण जी ॻाल्हि न आहे हिते। हे सभु केरु आहियूं? असां मुस्लमान न, त दीन बि त सिखणो आहे न। दीन सिखणो न, दीन लाज़मी सिखणो आहे। दीन इंतिहाई लाज़मी सिखणो आहे। पोइ दीन खे केतिरो टाइम ॾियूं असां? दीन खे केतिरो टाइम ॾियूं? दीन खे 2 मिंट ॾियूं बसि। हे सम्झंदा मौलवी साहब जी बयानु हुजे टू द पॉइंट, 2 मिंट जी क्लिप हुजे, इस्लामी बयानु, एतिरो असां ॿुधंदासीं बसि। हाणे अॼो को मुस्लमान चए थो त मूंखे पूरे इस्लाम जी डिटेल, पूरे इस्लाम जी मालूमात 2 मिंटनि में खपे। शॉर्ट क्लिप हुजे, के मौलवी साहब जी शॉर्ट क्लिप हुजे, उनखे मां ॿुधी सघां थो। शॉर्ट क्लिप तक़रीबन 2 मिंटनि जी थींदी, 1 मिंट जी थींदी। हाणे इहो मुस्लमान चए थो त मां इस्लाम जेको आहे चङी तरह सिखां। 1 मिंट में छा इस्लाम सिखंदव? 1 मिंट में छा इस्लाम सिखंदासीं? 2 मिंट में छा इस्लाम सिखंदासीं? मूवी फिल्म बॉलीवुड जी उनखे घणा 3 घंटा आराम सां ॾिसंदासीं। साईं ॾिसंदासीं। इस्लाम जेकॾहिं सिखणो आहे न 2 मिंटनि में सिखणो आहे। इस्लाम सिखणो आहे। मौलवी साहब साईं शॉर्ट क्लिप, सभु नंढी 30 सेकंड जी क्लिप हुजे, उनखे असां ॿुधंदासीं। जुमे जो बयानु नथा वेही सघनि। अलाह जो कसम मुस्लमान मुनो घंटो अलाह जो कसम नथा वेही सघनि। हिते वॾे में वॾो बयानु शायदि कलाक ताईं मां थो कयां, नथा वेही सघनि मुस्लमान। हक़ीक़त में नथा वेही सघनि। जेकॾहिं हदीस ऐं क़ुर, हिकिड़ी ॻाल्हि मां फ़िक्र सां कयां थो, मूंखे न ॾिसो, मां अॻ में बि ॻाल्हि कयां, मूंखे न ॾिसो, जेकी ॻाल्हि कयां थो उनखे ॾिसो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे ॾिसो, क़ुर खे ॾिसो, मुजीब रहमान खे न ॾिसो। मां हदीस पढ़ां थो ऐं अहिड़ी तरह क़ुर पढ़ां थो। जेकॾहिं अगरि असांजी दिलि सुकून नथो पहुचे, राहत नथी पहुचे, अलाह जो कसम पोइ इन मक़ाम ते रो। तव्हां मुस्लमान पोइ रो। हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान पढ़िजे ऐं क़ुर जी आयत पढ़िजे ऐं तव्हांजी दिलि में हरकत पैदा न थिए ऐं तव्हां हर हेॾो सुरो अलाह जो कसम तव्हां मुस्लमान रो। हाणे कहिड़ो ईमान आहे पोइ असांजो?
जो हिकिड़े मिंट जी हदीस 20 मिंट जो बयान इनके जेकॾहिं अगरि मां ॿुधां थो हर मां हेॾे थियां थो, हर मां हेॾे थियां थो, क़ुर जी आयत मां ॿुधां थो हर मां हेॾे थियां थो, हर हेॾे थो ॾियां। जेकॾहिं मूवी थी हले, फिल्म थी हले, 3 घंटा मां हिकिड़ी बेंच ते कीअं थो वेही सघां? अफ़सोस जो मक़ाम आहे मुस्लमान, अलाह जो कसम, जेकॾहिं कंहिं मुस्लमान जी कैफ़ियत आहे इहो मुस्लमान रोए। इहे छाजे करे? इहा गुनाह ज़्यादा थी विया, इन करे इहा नौबत आई आहे। असांजा गुनाह जेको न, गुनाह जॾहिं ज़्यादा थी वेंदा आहिनि न, ख़ैर जेको आहे दिलि जे अंदरि न ईंदो आहे। इहो सिर्फ़ु मां कंहिं हिकिड़े मुस्लमान खे टारगेट नथो बणायां, सभ खां पहिरियां मां पाण खे थो चवां, सभ खां पहिरियां मां पाण खे थो चवां, जेकॾहिं हदीस जे अंदरि, क़ुर जे अंदरि अगरि मुंहिंजी कैफ़ियत दिलि नथी लॻे, शौक़ सां मां नथो ॿुधां ऐं मुंहिंजी दिलि जे मथां असरु नथो थिए, मुजीब रहमान इन मक़ाम ते रोए त मुजीब रहमान कहिड़े क़िस्म जो मुस्लमान आहे? नबी जो फ़रमान हले ऐं मुंहिंजी दिलि जे अंदरि असरु न थिए, नबी जो फ़रमान हले ऐं अल्लाह जो क़ुर हले ऐं मुंहिंजी दिलि जे अंदरि असरु न थिए, इहा ईमान जी ज़ाया थियण जी निशानी आहे। इहो ईमान जी ज़ाया थियण जी निशानी आहे। अलाए केतिरा असां हिते मुस्लमान, अलाए केतिरा, कहिड़े मुस्लमान जो रोअण हिते मां रोआं भला? कहिड़े मुस्लमान जी हिकिड़ी मां दास्तान ॿुधायां? हिन असांजे मुआशरे जे अंदरि, हिन असांजे इलाइक़े जे अंदरि काफ़ी जॻहनि ते अलाह जो कसम शराब पीतो थो वञे, काफ़ी जॻहनि ते शराब पीतो थो वञे, काफ़ी हिन इलाइक़े जे अंदरि जुआ खेॾी थी वञे, काफ़ी जॻहनि ते मूवी थी हले, काफ़ी जॻहनि ते बेहई जो माशरो हले थो, ज़िनाखोरी काफ़ी जॻहनि ते हले थी। मूंखे इन मुस्लमान ते अफ़सोस थींदो आहे, अहिड़ियुनि शयुनि ते अलाह जो कसम न ॻाल्हाईंदा। हे कुझु पहिरें हफ़्ते 2-3 हफ़्ता मूंखे साईं पर्चियुनि ते छा था पढ़ो, हे मुस्लमान पर्ची ते मां मसला थो ॿुधायां, उन जे मुक़ाबले में तव्हांखे हदीस थो ॿुधायां, मां नबी जो फ़रमान थो ॿुधायां, हाणे इन मुस्लमान खां इहा शइ हज़र नथी थिए। मां बयानु कयां, क़ुर पढ़ां, हदीस पढ़ां, मुस्लमान मुंहिंजे मथां इख़्तिलाफ़ करे थो त असां इहे छा थो करें? हे मसला शुरू कया अथई, हे तूं पर्चियूं शुरू कयूं आहिनि। मां चयो बा कसम थी अल्लाह जी ज़ात जो, हे को गुनाह जो कमु आहे? जेकॾहिं अगरि गुनाह जो कमु हुजे न, तोखां वधीक मां थो रखां, मां न कयां। हाणे इन ई असांजे मसूई माला जे अंदरि अल्लाह जो कसम शराब पीतो थो वञे, काफ़ी इलाइक़नि जे अंदरि, तव्हांखे ख़बर आहे? मां ॾेखारियां जुआ जादा आहिनि, मां ॾेखारियां बेहई जादा आहिनि। इन मुस्लमान खे इते जेको आहे न, कंहिं क़िस्म जी कोई हिमत नथी थिए। यार ख़ैर भलाई जे अंदरि टंगण आहिनि, ख़ैर भलाई जे अंदरि टंगण आहिनि। हे अफ़सोस जो मक़ाम यार, पोइ ज़्यादती आहे, हे ज़्यादती आहे। हे असां बयानु ॾिसो न, केतिरो असां बयानु था ॿुधूं, एतिरो जेको हिन टाइम मां अगरि मेंबर ते वेठो कोई मूंखां पुछा करे, तव्हां अलहमदुलिल्लाह काफ़ी जेको कारोबार आहे रहियो, सुबुह खां तव्हां जुमे ॾींहुं उथंदा आहियो, कहिड़ो तव्हांखे टेंशन हूंदो आहे? तव्हांखे कहिड़ो टेंशन? तव्हांखे सभ खां पहिरियां औलाद खे स्कूल छॾिणो आहे, कारोबार ते वञिणो आहे। जेको अगरि मेंबर ते वेही करे बयानु करे थो न, अल्लाह जो कसम जुमे जे ॾींहुं सभ खां वॾे में वॾो जेको टेंशन थींदो आहे न, हिकु इमाम खे थींदो आहे। सुबुह जी फजर नमाज़ खां बाद में जेको टेंशन थींदो आहे न, त हिकु इमाम खे हूंदो आहे, जेसिताईं नमाज़ न थिए। यार हदीस पढ़णु, पब्लिक खे ॿुधाइणी आहे, क़ुर जेको ॿुधाइणो आहे, ईअं अहिड़ी तरह मां न तमामु पेशमाम ईअं आहिनि। जुमे जे ॾींहुं ज़्यादा जेको टेंशन रखण वारा इहे इमाम आहिनि। यार पब्लिक खे नमाज़ पढ़ाइणी आहे, ध्यान वारी नमाज़ पढ़ाइणी आहे, नबी जो फ़रमान ॿुधाइणो आहे, अल्लाह जो क़ुर ॿुधाइणो आहे। ऐं असांजी पब्लिक लास्ट टाइम ते ईंदा, लास्ट टाइम ते, आख़िरी टाइम ते। हाणे इहो हिकु नथो ॾिसंदो, जेको पेशमान जेको मेंबर ते वेठो आहे न, कंहिं मुस्लमान खे इहो नज़र न ईंदो त इहो जेको आहे न, हिते वेही करे जेको बयानु करे थो न, इहो फजर नमाज़ खां बाद में टेंशन रखियो अथई ऐं ज़ूर नमाज़ ताईं। लास्ट टाइम ते ईंदा मुस्लमान, इन खां बाद में 5 मिंट सिर्फ़ु मुंहिंजे बयान में एंट्री थींदी, उन 5 मिंट जे अंदरि बि चवंदा, आख़िरी में ॿार मुस्लमान खां निकिरंदा, यार साईं वॾो टाइम वठी वियो आहे। कॾहिं हुजो असांजी जॻह ते कोई हुजे न, हुजे जेको टेंशन ॾिसणा पवंदा न, इहो टेंशन कोई मुस्लमान ॾिसे हुनखे ख़बर पवंदी। कोई मां चवंदो पेशमाम थिए, यकीन कयो असांजे हिन मस्जिद में कोई पेशमाम थिए, हुनखे ख़बर पए की पेशमाम जे लाइ केतिरो माण्हू जेको आज़ार कंदा आहिनि,
केतिरनि माण्हुनि जी ॻाल्हि जेको सहणी पवंदी आहे, बर्दाश्त करणी पवंदी आहे। साईं बयानु मथे करे वियो आहे, साईं किरात नंढी कई आहे, साईं नमाज़ वॾी थो पढ़ाए, साईं जो बयान जे अंदरि शिदत आहे, साईं जे कलाम जे अंदरि शिदत आहे। हे असां मुस्लमान जूं ॻाल्हियूं। अफ़सोस कयो, अफ़सोस, रो इन मक़ाम ते, रो हिकु मक़ाम ते। अल्लाह जो कसम, मां पहिरियों ॻाल्हि कई हुयमि, यहूदी पंहिंजे आलिम खे ज़्यादा रिस्पेक्ट ॾींदा आहिनि, ईसाई पंहिंजे आलिम खे ज़्यादा रिस्पेक्ट ॾींदा आहिनि, हिंदू पंहिंजे पंडित खे ज़्यादा रिस्पेक्ट ॾींदा आहिनि, नथा ॾियनि जेको आहे मुस्लमान पंहिंजे आलिम खे जेको आहे वैल्यू। ऐं न ॾींदो हालाक ॾिसंदो, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन आहे, मुजीब रहमान पंहिंजो टाइम गुज़ारे वेंदो। साईं अहमद 40 साल हिते नमाज़ पढ़ाई न, टाइम गुज़री वियो न, हले वियो न साईं, असांजो टाइम आयो न, असां इहो पढ़ी करे हलिया वेंदासीं, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। पंहिंजे मथां ख़ुदा जो वबाल न खणो, ख़ुदा जी पकड़ इंतिहाई सख़्तु आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। घणो टाइम थियो? छा साईं नमाज़ जमात जे दौरान अगरि इमाम रुकू में हुजे त पोइ मुक़्तदी लाइ ज़रूरी आहे त उहो सना पढ़ी? साईं मसइलो जेको आहे चङी तरह साथी सम्झनि। तमामु साथी नमाज़ में जीअं जो ईंदा आहिनि वुज़ू करे, पोइ इन खां बाद में इमाम जेको आहे रुकू में वेंदो आहे, रुकू में वेंदो आहे। मसइले खे मां थोरो ज़्यादा ओपन करणु चाहियां थो। नमाज़ जी आख़िरी हद रकायत, उनजो आख़िरी कहिड़ी हद आहे जो मंझि उहा रकायत शुमार थींदी, इनखे ज़हन में रखो। पेशमाम नमाज़ पढ़ाए थो त हाणे आख़िरी कहिड़ी हद आहे जो मां उते पहुची वियुमि त मंझि उहा रकायत शुमार थींदी या न थींदी। त यादि रहे त पेशमाम जॾहिं रुकू में आहे, पेशमाम छा आहे? रुकू में आहे। हाणे पेशमाम में रुकू में बीठो आहे, तव्हां पोयां वुज़ू करे आया आहियो, तव्हां अल्लाह अकबर करे हथ ॿधी करे फौरी तौरु अल्लाह अकबर करे रुकू में लही वियो। इमाम हीअं रुकू में अञा ताईं बीठो आहे, तव्हां जीअं जो आहियो तव्हांजो रुकू इमाम जो रुकू सां ईअं अटैच थी वियो, तव्हांजो रुकू इमाम जो रुकू सां ईअं अटैच थी वियो। इमाम न चयो आहे समी अल्लाहु लिमन हमीद, हीअं न थियो आहे, बल्कि इमाम अञा ताईं ईअं ई आहे। ऐं तव्हां मिली वियो, अल्हम्दुलिल्लाह, इहा तव्हांजी रकायत काउंट थी वई। पर जेकॾहिं अगरि तव्हां मथे बीठा आहियो, तव्हां अल्लाह अकबर जीअं जो कयो था ऐं पेशमा बि चए थो समी अल्लाहु लिमन हमीद, पोइ त न मिली न, पोइ त रुकू में थियासीं न। यादि रहे त इन मुस्लमान जी इहा रकायत न थी आहे, इहा रकायत न थी आहे। भले तव्हां ॿई सजदा बि कयो, भले तव्हां ॿई सजदा बि कयो, पर इहा तव्हांजी रकायत न थींदी। रकायत जी आख़िरी हद जेकी आहे न, उहा रुकू ताईं आहे। इमाम रुकू में बीठो आहे, अल्लाह अकबर करे हथु ॿधी करे। हाणे हिते हिकिड़ो मसइलो थो अचे, साईं हथु ॿधण में हाणे हिते सना पढ़ूं न पढ़ूं, छो त सना त पढ़ी वेंदी आहे न, सना हिते न पढ़ो, छाजे करे? हाणे हलिया वञो फ़र्ज़ में, छो त सना जेकी पवंदी आहे न, उहा नमाज़ जे अंदरि सुनत आहे। हाणे जेसिताईं तव्हां सना पढ़ंदो तेसिताईं त पेशमा बि मथे थी वेंदो न, साईं थी वेंदो न थी वेंदो? अल्लाह अकबर चऊं सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक असमुक, इहो सॼी जो पढ़ां त पेशमा मथे थी वेंदो, त सना न आहे पढ़णी। हाणे फौरी तौरु रुकू में अचो, हाणे रुकू में तव्हां इमाम सां गॾु मिली वियो, अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी रकायत इहा थी वई, अल्हम्दुलिल्लाह इहा रकायत थी वई। ऐं ॾिसो इन मसइले जे केतिरी साथियुनि खे मालूमात न आहे। मां चवां थो इस्लाम खे फोकस कयो यार, कम से कम हिकु मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे। ऐं इन जे करे यकीन कयो न, को असांखे एतिरो दिमाग़ न आहे। हे बार बार चीखियूं करे जेको तव्हांखे ॿुधाईंदो आहे न, कम से कम चवंदो आहे हिकु मुस्लमान यार, मुस्लमान जे नाते सां मुस्लमान खे नमाज़ कंप्लीट अचे। हिकु मुस्लमान खे एतिरी ख़बर हुजे त यार मुंहिंजी नमाज़ आहे या न आहे, मुंहिंजी नमाज़ थी वई या न थी वई आहे। हाणे इहो इल्मु हुजणु असां मुस्लमान लाइ ज़रूरी आहे न आहे? हिकु मुस्लमान खे एतिरो त इल्मु हुजे न, यार मां अल्लाह जी ॾाढो बंदगी थो कयां, मां अल्लाह जी ॾाढो नमाज़ थो पढ़ां, त मुंहिंजी इहा नमाज़ हाणे नमाज़ जे अंदरि दाख़िल आहे या मां नमाज़ खां ॿाहिरि आहियां। इहो इल्मु हुजे न, इहो इल्मु साईं तव्हांखे सिखणो पवंदो।
हिकु हिकु मसइलो सिखो, हिकु हिकु पॉइंट सिखो, यार सिखंदा रहो। छाजे करे मां छाजे खां सिखां? मां इन करे सिखां अल्हम्दुलिल्लाह मां हिकु मुस्लमान आहियां, मां अल्लाह खे हिकु मञींदो आहियां, मां इन जे लाइ इहे मसइला सिखां। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं औरत मर्दाणो लिबास पाए या मर्द औरताणो लिबास पाए, उन जे बारे में छा हुकुम आहे? जेकॾहिं का बि औरत, ॻाल्हि ज़हन में रखो, जेकॾहिं का बि औरत मर्दनि वारो लिबास पाए थी ऐं कोई बि मर्द औरतुनि वारो लिबास पाए थो, इन मर्द जे मथां बि लानत हूंदी आहे ख़ुदा जी, इन औरतुनि जे मथां बि ख़ुदा जी लानत हूंदी आहे। ॿिन्हिनि जे मथां लानत आहे। असांजो माशरो, असांजा मुस्लमान हथ खां निकिरी विया। अमूमन तव्हां ॾिसंदा हूंदव मीडिया जे अंदरि, मीडिया जे अंदरि औरतूं आहिनि। असां केरु आहिनि? अल्लाह जो कसम मुस्लमान औरतूं आहिनि। कसम खणी ॻाल्हि थो कयां, मुस्लमान औरतूं आहिनि, मर्दनि जहिड़ा कपिड़ा पातल अथनि। अहिड़ी तरह मर्द आहिनि। इन मर्दनि खे बि को शर्म ऐं हया आहे ई न, निभागनि खे, जेके औरताणो जेको लिबास पाइनि, औरतुनि वारो लिबास पाइनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं कोई बि औरत मर्द जहिड़ी मुशाबित करे ऐं कोई बि मर्द औरतुनि जहिड़ी मुशाबित करे, ॿिन्हिनि जे मथां लानत आहे। इस्लाम सख़्ती सां मना कयो, हालांकि इस्लाम एतिरो सख़्ती सां मना कयो आहे, जेकॾहिं कोई 6 साल जो ॿारु आहे, 7 साल जो तव्हांजे घर में ॿारु आहे, पर आहे उहो तव्हांजो पुटु, कंहिं क़िस्म जी काई ज़रूरत न आहे इन पुट खे मथां चवंदो यार कपिड़ा धोतल न अथसि, हाणे लेडीस या धीउ जा कपिड़ा पाराए छॾियांसि। अगरि पाराईंदो त बि गुनहगार थींदव। हिकु मर्द आहे जेको अल्लाह ताला मर्द खे इज़त ॾिनी आहे, उन पंहिंजी इज़त में रखोसि। औरत खे अल्लाह ताला जेको मक़ाम ॾिनो उहो पंहिंजे मक़ाम जे अंदरि रहे। बाक़ी सभु जेके रिज़ल्ट ज़ाहिर थियनि था न, हे जेके बि रिज़ल्ट ज़ाहिर थियनि था, हे सभु दीन खे छॾण जे करे थिया आहिनि। इस्लाम खे छॾण जे करे मुस्लमान जेको हलाक थियो आहे। साईं ॾेर जो भाॼाई सां मज़ाक़ करण ऐं खिलणु कीअं आहे? अहिड़ी तरह भेणियूं वो पंहिंजी सालियुनि सां मज़ाक़ या खिले कीअं आहे? ऐं साईं बिल्कुलु जंहिं बि औरतुनि सां निकाह थिए थो, कंहिं क़िस्म जो कोई कलाम न कयो वेंदो। भाॼाइनि सां कोई बि ॾेर फ्री थियण जी कोशिशि न करे। भाॼाइनि सां, जेकी घर में भाउ जी घरवारी आहे न, कंहिं मुस्लमान जे लाइ जाइज़ ई न आहे त उहो हुन सां खिले, उहो हुन सां मज़ाक़ करे। हराम अमल आहे, ॻाल्हाईंदो बि गुनाहगार थींदव। ज़रूरत पई घर जे अंदरि एंट्री थी, सलाम कयो, अस्सलाम वालेकुम, बसि मामिलो ख़तमु। बाक़ी भाॼाई सां असांजो माशरो आहे, अल्लाह माफ़ करे, भाॼाई सां खिल लॻी पई आहे, मज़ाक़ लॻी पई आहे। भाॼाई औरत थी करे ॾेर सां मज़ाक़ थी करे, या ॾेर जेको आहे भाॼाई सां मज़ाक़ थो करे, हे हलाकत वारो मामिलो आहे। भाॼाई सां पर्दो कयो वेंदो। छाजे करे पर्दो कयो वेंदो? भाॼाई सां निकाह थी सघे थो। थींदो आहे न थींदो आहे साईं? इस्लाम ॿुधायो त जेकॾहिं बिल फ़र्ज़ तव्हांजो भाउ इंतकाल करे वियो न, त इन औरत सां तव्हांजो निकाह थी सघे थो। ऐं जंहिं सां निकाह थी सघे थो, इन औरतुनि खां पर्दो कयो। छाजे करे? शैतान वॾो ज़ालिम आहे। शैतान वॾो ज़ालिम आहे। सेम भेणियूं आहे पंहिंजी सालियुनि सां बि मज़ाक़ कंदा। सालियूं चवंदियूं असांजो भेण जो मुड़ुसु आहे, असां बि हिन सां कलम करणु चाहींदा। बिल्कुलु हराम आहे, बिल्कुलु हराम आहे। भेणी वे खे कंहिं क़िस्म जी काई इजाज़त न आहे जो सालियुनि सां जेको आहे कलाम करे, उन्हनि सां ॻाल्हाए, उन्हनि सां खिल भोग मश्करी करे। हराम अमल आहे इहो। सालियूं बि गुनाहगार थींदियूं, भेणियूं बि गुनाहगार थींदो। छाजे करे? साली सां निकाह थी सघंदो आहे। साली बि ईअं नामहरम आहे जीअं तमामु दुनिया जूं औरतूं नामहरम आहिनि। इहो माशरो कसम सां ॻाल्हि कयां थो, इहे मर्ज़ असांजे माशरे जे अंदरि पयल आहिनि। इस्लाम हिकु उहो मज़हब आहे, इस्लाम हिकु उहो मज़हब आहे जेको हमेशह बंदे खे ग़ैरत सेखारींदो आहे। ऐं जंहिं बि इस्लाम खे छॾे ॾिनो, हाणे इन ॻाल्हि खे तमामु घणा माण्हू नमाज़ खां बाद में, हे ॾिसो यार मुला, हे ॾिसो मौलवी, चए थो भाॼाई सां कंहिं क़िस्म जो कोई कलाम न कयो वञे, साली सां कंहिं क़िस्म जो कोई कलाम न कयो वञे। अल्लाह जो कसम, इहा ॻाल्हि मुंहिंजी न आहे। भले बि कंहिं मुस्लमान जी खोपड़ी जे अंदरि इहा ॻाल्हि न अचे, हे ॻाल्हि मुंहिंजी पर मुंहिंजी न आहे। तव्हांखे यादि रहे, हे ॻाल्हि अल्लाह जी नबी जी आहे। इनखे नकुल जेको आहे मुजीब रहमान थो करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि बिल्कुलु पर्दो हुयो इहो।
कोई बि साहबी पंहिंजी भाॼाई सां कलाम न कयो एतिरो। पर्दो हुयो, हिजाब हुयो। कोई बि साहबी साली सां कलाम न कयो, हिजाब हुयो, पर्दो हुयो। छाजे करे? अल्लाह खे इल्मु आहे। अल्लाह ताला पर्दे जो हुकुम कयो न, अल्लाह ताला खे इल्मु आहे त इंसान आहे फिसली सघे थो, इंसान आहे गुमराह थी सघे थो, इंसान आहे जनम जे तरफ़ हली सघे थो। इन जे करे अल्लाह ताला फरमायो पर्दो कयो। इन जे अंदरि तव्हांजे लाइ भलाई आहे। मां बयानु करे हाणे जेको मुस्लमान इन जे मथां अमल करे अल्लाह जो कसम निजात वारो थींदो, जेको न करे कसम खणा थो नुक़सानु ॾिसंदो। छाजे करे? ॻाल्हि मुजीब रहमान जी नथी हले हिते ॻाल्हि हले थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि थी हले। से औरतुनि जो ड्राइवरिंग करणु कीअं आहे? मसलन तौर का औरत कार या मोटरसाइकिल, बिल्कुलु इस्लाम रोके छॾियो। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो वकरन फी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला। अल्लाह ताला फरमायो औरतुनि खे घरनि ताईं महदूद कयो। तव्हांजो औरतूं आहिनि उनखे घरनि ताईं महदूद कयो ऐं ईअं ज़ीनत करे ॿाहिरि न निकिरो जीअं जाहिलियत जे ज़माने जे अंदरि औरतूं ज़ीनत करे ॿाहिरि निकिरंदियूं हुयूं। जीअं असांजे ज़माने जे अंदरि काफ़ी मुस्लमान जूं औरतूं ज़ीनत करे ॿाहिरि निकिरंदियूं, फैशन करे जेको ॿाहिरि निकिरंदियूं, सेम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां पहिरियां जाहिलियत जे ज़माने जे अंदरि औरतूं ईअं हुस्न खे ज़ाहिर करे ॿाहिरि निकिरंदियूं हुयूं। इस्लाम मज़हब जीअं जो आयो, इस्लाम पाबंद बणायो त औरत घर ताईं बहितर आहे। बाक़ी औरत साईं ड्राइवरिंग करे, साईं औरत कार हलाए, साईं औरत स्कूटर हलाए, माशरो ख़राबु थींदो। औरत जेकॾहिं कोई बि कार हलाए मसोई माला खां गुज़र करे 100 पॉइंट मां 99% मर्द उन औरत खे ॾिसंदा। 99% उन मर्द जेको आहे औरतुनि खे ॾिसंदा त औरत लाइ कंहिं क़िस्म जो कोई बि गुंजाइश न आहे त औरत कार हलाए। कहिड़ी ज़रूरत साईं खई आहे? हाणे ॻाल्हि साईं तव्हां मौलवी हो, जेकॾहिं का औरत घर में को माण्हू मरण ते हुजे पोइ बि औरत ड्राइवरिंग न करे, साईं जंहिं टाइम कोई मरण ते हुजे न पोइ भले औरत वञी करे ड्राइवरिंग करे। केरु घर में मर्द मौजूदु आहिनि, ड्राइवर मौजूदु आहिनि। हे असांजे मुआशरे जे लाड़काणे जे अंदरि घणो थो हले, सखर जे अंदरि घणो थो हले, हैदराबाद जे अंदरि, कराची जे अंदरि ज़्यादा हले थो औरतूं ड्राइवरिंग कनि कार जूं। असां मुस्लमान अल्लाह जो कसम अलॻि थी विया। छाजे करे? मग़रिबी कल्चर खे ॾिसी करे असां मुस्लमाननि जे पुश्त ते हली पियासीं। पंहिंजी औरतुनि खां असां जेको आहे हिजाब फाड़े करे हेठि उछले छॾियोसीं ऐं उन ॾींहुं मुस्लमान नाकाम थी वियो। मोटरसाइकिल, औरत हलाए थी मोटरसाइकिल सिंध जे अंदरि, औरतूं हलाइनि थियूं सिंध जे अंदरि मोटरसाइकिल। वॾे मोटो ज़ालिम ऐं बेहया मां हिकिड़ो शख़्स ॾिठुमि जेको उनखे वरी एवॉर्ड ॾिए पियो। वॾो फज़ीलत जो कमु करे रही आहे औरत। 10, 12, 15 औरतूं मोटरसाइकिल जो चकर लॻाइनि थियूं। असांजी हुकूमत जा कुझु नुमाइंदा हेॾो सारो साईं कप, हे माशाअल्लाह हे तव्हां ॾाढो फज़ीलत जो कमु कयो आहे, हे खणो कप। इन ज़ालिम इन्हनि बेहयानि खे इहा ख़बर नथी पए कॾहिं तव्हां अहिड़े ज़ालिमो अहिड़ी औरत खे कप ॾिनो, इनाम ॾिनो जेकी मुकमल हिजाब सां हुजे? न ॾींदा। छो ॾींदा? छो ॾींदा? बिल्कुलु न ॾींदा। उनखे इस्लाम पसंदि आहे ई न। असांजे मुआशरे जे अंदरि औरत स्कूटर हलाए, हा साईं इनाम मिलंदा। त काॾे था वञूं असां मुस्लमान? असां जनम जे तरफ़ पोइ वञूं था। हे असांजे इज़त जे मथां अमिलो आहे। शायदि इन ॻाल्हि जेकी मां हाणे कयमि इहा शायदि तमामु मुस्लमान खे ॻाल्हि सम्झ में न अचे, तमामु मुस्लमान खे इहा ॻाल्हि जेको आहे ज़हन में ग़लति लॻे। साईं मौलवी जेको आहे पंहिंजी ॻाल्हि थो करे, औरत छाजे खां कार न हलाए, छाजे खां स्कूटर हलाए। कुझु ज़माने में चङी तरह तव्हां मुस्लमान खे इल्मु ॾियणो पवंदो। हिन टाइम भले जेको आहे मुस्लमान इन ॻाल्हि खे न सम्झनि। साईं अगरि कोई शख़्स भुल में पंहिंजी घरवारी खे अधी या भेण चई छा उनजो निकाह फासिद थींदो या न? साईं भुल में जेकॾहिं कोई बि मर्द पंहिंजी घरवारी खे अधी चयो या भेण चयो, निकाह जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई फासिद न थींदो। बाक़ी इन अल्फाज़नि खां बचण जी कोशिशि करे। भुल में कंहिं क़िस्म जो कोई निकाह जेको आहे फासिद न थींदो। निकाह फासिद सिर्फ़ु हिकिड़ी शइ न थींदो, कहिड़ी ते? टू द पॉइंट क्लियर ॻाल्हि करेसि तोखे मां तलाक ॾेई छॾियमि, इन ते जेको निकाह फासिद थींदो। बाक़ी ॿिए कंहिं अमल ते निकाह फासिद न थींदो। छा साईं औरत नमाज़ पढ़ण लाइ इमाम थी सघे थी? औरत नमाज़ पढ़ण लाइ इमाम थी सघे थी? औरत नमाज़ पढ़ण लाइ इमाम नथी थी सघे।
औरत इमाम बीठी हुजे ऐं पोइ ते वरी जमात कराए, बिल्कुलु हराम अमल आहे, बिल्कुलु हराम अमल आहे त औरत इमामत कराए ऐं पोयां उनजे माण्हू बीठा हुजनि। माण्हू त पंहिंजी जॻह ते आहे, मर्द पंहिंजी जॻह ते आहे, औरत औरतुनि सां बि इमाम नथी थी सघे। ॻाल्हि साईं सम्झ में आई? औरत घर जे अंदरि आहे, औरत घर जे अंदरि आहे त 5 ॿियूं बि मायूं आहिनि, उन्हनि जे आॾो थी करे इमाम नथी थी सघे। मर्द परे जी ॻाल्हि आहे, नंढा ॿार परे जी ॻाल्हि आहे, औरतूं जेकॾहिं पोयां बीठियूं आहिनि न, का हिकिड़ी औरत आॾो थी करे इमामत कराए न, न आहे बिल्कुलु। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि बि ईअं न थियो आहे, सहाबा जे ज़माने जे अंदरि बि ईअं न थियो आहे, ताबईन जे ज़माने जे अंदरि बि ईअं न थियो आहे त औरत इमाम थी करे पोयां औरतुनि खे जमाती नमाज़ पढ़ाई, बिल्कुलु न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि हा ईअं थियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ाई, औरतूं पोयां अची करे नमाज़ पढ़ी। मर्द जेको आहे इमाम आहे त औरतूं पोयां जमात सां नमाज़ पढ़ी सघनि थियूं। बाक़ी ईअं कंहिं बि ज़माने जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो हुजे, सहाबा जो ज़मानो हुजे, ताबईन जो ज़मानो हुजे, ईअं कॾहिं बि न थियो आहे त औरत इमाम थी हुजे, उनजे पोयां ॿियनि औरतुनि इक़्तिदा कई हुजे। इहो बिल्कुलु शरफ़ जेको अलाह ताला कंहिं औरत खे न, बल्कि अलाह ताला मर्दनि जे लाइ इहो हुकुम ॾिनो आहे त मर्द जेको इमाम थी सघे थो, हा उन मर्द जे पोयां औरत इक़्तिदा करे सघे थी। जीअं ॾिसो असां उमिरि ते वेंदा आहियूं, असां हज ते वेंदा आहियूं त अल्हम्दुलिल्लाह बाज़ मुस्लमान पंहिंजे घरवारनि सां वेंदा आहिनि, पंहिंजी माउ सां वेंदा आहिनि, पंहिंजी भेनरुनि सां वेंदा आहिनि, त पोइ लाज़मी हरम जे इमाम जे पोयां इक़्तिदा करणी पवंदी आहे। त हे इक़्तिदा बिल्कुलु जाइज़ इक़्तिदा आहे त इमाम जेको आहे मर्द हुजे, पोयां औरतूं बीह सघनि थियूं। बाक़ी कंहिं क़िस्म जो कोई बि जाइज़ न आहे औरत इमाम थी। अलाह ताला इन तमामु फैलनि खां मुस्लमान खे बचाइण जी कोशिशि करे।